माहौलियाती जेको आहे गदलाइण जंहिंखे पाण चऊं, इहो उनजो नतीजो आहे। असां वटि ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थी चुका आहिनि ऐं अञा जेके रहियल पियल आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो थो पियो वञे ऐं वणकारी जेका आहे उहा न हुअणु बराबरि आहे। हिते तव्हांजे पंहिंजे कॉलेज खे सच पुछो, मासीदारा हुजनि या ॿियूं जेके असांजूं दर्सगाहूं हुजनि या जेके असांजा मैदान हुजनि, असांजा घर हुजनि, उन्हनि में बि जेकॾहिं असां वटि अहिड़े क़िस्म जी वणकारी ऐं अहिड़ो जेको आहे माहौल जेकॾहिं प्रोवाइड थी वञे त असांखे जेको आहे साहु खणण जे लाइ ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ तमामु सुठो मौक़ो मिली सघे थो। अॼु हिन मौक़े ते मां इहो ॿुधाईंदुसि त जीअं त जेको सोलर एनर्जी आहे उहो हिकिड़ो असांजो पाकिस्तान छा दुनिया जो जेको आहे हिकिड़ो सस्ती तरीन तवानाई आहे, पर उहा बि जॾहिं ग़रीब ताईं पहुती आहे त उनखे महांगे करण जी कोशिशि कई वई आहे। उन्हनि जे मथां बेतहाशा जेको आहे टैक्स लॻायो वियो आहे। उन्हनि में तव्हांखे सोलर प्लेट मिलंदी ऐं एतिरा ताईं जो अॼु हींअर असां वटि कचे में काछे में जिते बिजली न आहे उते तव्हांखे ट्यूबवेल मिलंदा, उहे बि सोलर प्लेटनि ते हलंदे नज़र ईंदा। त उन शइ ते बि असांजी जेका हुकूमत आहे उन वर्ल्ड बैंक IMF जे चवण ते उनजे मथां टैक्स लॻाए जेका 4000 वारी प्लेट हुई, जेका 6000 वारी प्लेट हुई, उहा हींअर 12000 प्लेट थी वई आहे, 15000 रुपया प्लेट थी वई आहे। त असां हिन मौक़े ते दुनिया जे जेके कर्ज़ ॾींदड़ इदारा आहिनि पंहिंजी हुकूमत खां त इहो मुतालबो कंदासीं त सोलर जेका आहे जंहिंसां ग़रीब जो घर पंहिंजो रोशन थिए थो, ग़रीब राति जो मच्छरनि खां पंहिंजो बचाए थो, पंखो हलाए थो, ॾींहं जी सख़्तु गर्मी में बि हू पंहिंजे घर में हिकिड़ी नंढड़ी प्लेट वठी ऐं पंखो वठी बग़ैर ख़र्च जे जेको आहे उहो हवा ते तती पंहिंजो उस जे ते ऐं उते जेको आहे आरामु करे थो। त उहा जेका ग़रीब वटि जॾहिं शइ पहुती आहे त अॼु उन जी सर, अॼु पूरी दुनिया वांगुरु असांजे दादू शहर में भी तैलीम के तवानाई के बचाव वारो ॾियारो सेलिब्रेट थी रहियो आहे। बुनियादी तौर ते अॼु हिकु ॾियारे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त कंहिं मुल्क के अंदर जेके वणकारी आहे उहो तक़रीबन 35% हुअणु खपे। बदकिस्मती सां पाकिस्तान के अंदर 7.5% खां मथे जेको आहे असां वटि सावक वण टिण न आहिनि ऐं जेसि ताईं अवां सावण न वधाईंदो, वण टिण न वधाईंदो ऐं तवानाई जो जेको अल्टरनेटिव आहे ग्रीन लैंड तेसि ताईं न वधाईंदो तेसि ताईं अवां वटि तवानाई जेको आहे इस्तेमालु उहो तमामु घणी थींदी। अॼु ऐं ॿी अहम ॻाल्हि त पूरी दुनिया जे अंदरि सोलर सिस्टम जो जेको रवाजु आहे उहो तमामु घणो तेज़ी सां वधी तमामु वॾी जेको आहे जिन जी सूरत में असां वटि मौजूदु आहे त सोलर जी जेकी क़ीमतूं आहिनि उहे बि वधी वियूं आहिनि। त अॼोके ॾियार जे हवाले सां इहो ई पैगाम आहे त सोलर एनर्जी ते जेके बि टैक्स आहिनि न सिर्फ़ु उन्हनि खे ख़तमु कयो वञे पर पूरे मुल्क जे अंदरि जेका ग्रीन लैंड आहे, जेकी वणकारी आहे उहा वधाई वञे जेसि ताईं, छो त पूरी दुनिया जे अंदरि गर्मी जो पद सिर्फ़ु इन करे वधियो आहे जो पूरी दुनिया जे अंदरि जेके ग्रीन लैंड आहे या टैक्स खे खत्म कयो, सोलर सिस्टम ते लॻल टैक्स खे खत्म कयो, सोलर सिस्टम ते लॻल टैक्स खे खत्म कयो, तवानाई खे वधायो, तवानाई खे वधायो, वण लगायो, वण लगायो, वण लगायो, सोलर पैनल ते लॻल टैक्स खे खत्म कयो, सोलर पैनल ते लॻल टैक्स खे खत्म कयो, सोलर पैनल ते लॻल टैक्स खे खत्म कयो, बेलन खे बचायो, वण लगायो, मुल्क संवारियो, वण लगायो, वण लगायो, सोलर सिस्टम ते लॻल टैक्स खे खत्म कयो, 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 वण कटण बंदि कयो, बंदि कयो,
सोलर सिस्टम ते लॻल टैक्स खत्म कयो, वण लॻायो, वण लॻायो, वण लॻायो, वण लॻायो। जी सर गंजा फोटे सही है हाँ भली भी हो वण लॻायो, मंजूर को यहाँ कवर का जमा बस जान करेंगे हाणे सही आहे वण लॻायो, वण लॻायो, वण लॻायो, वण लॻायो। बैनर के थोड़ो सिद्धो है थोड़ो चिकी थोड़ो सीधा कयो। नियाज़ सां ॻाल्हायो छा चयो नियाज़? रस्ते ते आहे मूंखे बि चई मां कॉलेज जे ॿार लाउड मूंखे ॾे। आलमी ॾियारो सेलिब्रेट कयो थो वञे इनके पस मंज़र में छा आहे उनजो ऑब्जेक्ट छा आहे असां वटि गोरी जा कुझु दोस्त आयल आहिनि जेके हिन सॼे प्रोग्राम यानी इवेंट के बारे में अवां सां शेयरिंग कंदा ऐं गुज़ारिश कंदुसि अकबर साहब खे त इन प्रोग्राम जे बाबति तव्हांखे ॼाण ॾे। वॾी महिरबानी उन खां पहिरीं त मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां प्रिंसिपल उस्ताद बुखारी तालीम कयो ऐं मां स्टूडेंट जो शुक्रगुज़ार आहियां जेके असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। जीअं त अॼु पंहिंजो तवानाई जी बचत जो आलमी ॾींहुं आहे तव्हांखे अंदाज़ो हूंदो त तवानाई असांजे लाइ केॾो ज़रूरी आहे पर उहा बि ग्रीन तवानाई असां वटि अॼुकल्ह जेके मुख़्तलिफ़ जेके गाॾियूं हलनि थियूं धुआं ॾियनि थियूं डीज़ल पेट्रोल वग़ैरह जेको आहे उहो दुनिया में जेको औरत ताईं जेके शयूं असांखे नुक़सानु थियूं थी ॾियनि उहो सॼो जेको इम्पैक्ट आहे उहो असांजे हिते जेको आहे असांजे माहौल ते पए थो ऐं उनजे नतीजे में तव्हां ॾिसंदो त कॾहिं असां वटि घणियूं बरसातूं थियूं पवनि त कॾहिं असां वटि 5-5 साल 10-10 साल जेको आहे ॾुकार पइजो वञनि इहो सॼो जेको असांजे मथां जेको आहे इहो जेको नज़रो किरे बदकिस्मती आहे मुंहिंजे ख़्याल में त असांखे रोडनि जे आसपास रोडनि जे जेका सरकारी एज वारी ज़मीन आहे उन ते शजरकारी ऐं प्लांटेशन जेका गवर्नमेंट जा इदारा ऐं गॾोगॾु न सिर्फ़ु एतिरे ताईं पर गॾोगॾु जेका रेलवे ट्रैक ऐं प्लस जेका इंसानी आबादी आहे उते शजरकारी पंहिंजे ख़ासि तादाद जे हिसाब सां लॻाई वञे छाकाणि जो इंसानियत जे हवाले सां हिकिड़ो त असां वटि इन्वायरमेंट खे ॿी ॻाल्हि त ऑक्सीजन जी जेका कमी आहे उहा मुकमल तौर ते इंसान लाइ पूरी थी थिए न सिर्फ़ु इंसान पर जानवर पूरा कंदी ऐं गॾोगॾु आहिनि उनखे गर्मी पद खे रोकण में वॾी मदद मिलंदी। दुनिया में ग्लोब में वधजी पई आहे तंहिं करे हीअ जेको माहौलियाती गैसुनि जो अखराजात आहे इहो तमामु वधिजी वियो आहे तंहिं करे आउं गुज़ारिश कंदुमि बस वारनि खे त उहे वधि खां वधि वण वारी जेका कंपेन आहे जेका प्राइम मिनिस्टर बि कई आहे इमरान ख़ान तो 1 बिलियन ट्री प्रोग्राम उनखे तव्हां अॻिते वधायो ऐं वण पोखियो ऐं पंहिंजे माहौल खे बहितर ठीकु आहे पाकिस्तान में